दरगाह कुंवारनि शहीदनि जी बि दरगाह बख़्तियार बादशाह जे दौर में आहे जी। उन जी कीअं हिस्ट्री थी? चवनि था त हिते हिननि मासूमनि जूं सिरियूं उॾायूं वयूं ज़ुल्म तहत ऐं उन खां बाद में ही दरगाह अची हिते क़ाइमु थी। तव्हां छा था चओ इन बारे? साईं हाणे हीअं त जेकॾहिं मञूं पिया तारीख़ हिकिड़ी मिथ आहे, हिकिड़ी ॾंद कथा आहे। हे ॾंद कथा मुकमिल हक़ीक़त ते मबनी न हूंदी आहे, पर ॻाल्हि हीअं आहे त हीअ ईअं सम्झो काल्हो को दौरु आहे। जेकॾहिं बख़्तियार जी सॼी तारीख़ मौजूदु आहे त पोइ हिननि जी तारीख़ छो न आहे मौजूदु? असल में ॻाल्हि हीअं आहे त असां वटि जेकी किफ़ायत अली शाह बुज़ुर्ग हो, जेके असीं मारूफ़ कपर शाह चवंदा आहियूं जी। हाणे हीअ अमीराणा सैयद पाड़े जे कोट जे मारे जे भरिसां हाणे हीअ मुहर्रिर हुयो अमीराणा सैयदनि जो। हू सैयद जेके अमीराणा हा पंहिंजे भाग वक़्त वारा त हा, पर हू मतिलबु ख़तो किताबत मां न ॼाणींदा, सिर्फ़ु माना मालो धन जा मालिक। पोइ मुहर्रिर तौर ते हीअ उच्च खां सादात आयल। हीअ सिंधी फ़ारसी अरबी जो तमामु वॾो आलिम हो ऐं हिन जूं सी हरफ़ियूं ऐं हिन जा मरसिया वग़ैरह हे हो। जीअं सरकार अबू तालिब शाह बुखारी जो मरसियो जेको आहे मौजूदु आहे, तमामु ज़बून हालत में आहे। असां कोशिशि करे चऊं था त कंहिं फ़ारसी जे अहिड़े स्कॉलर खे ॾियूं जेको स्कॉलर असांखे हिन जी चेन जेकी आहे असांखे जोड़े ॾे, जेके ज़बून थी चुका आहिनि। अच्छा, हीअ मुहर्रिर हो किफ़ायत अली शाह। किफ़ायत अली शाह जॾहिं बख़्तियार जो हिन अमीराणा सैयदनि जे मथां ज़ुल्म सतम ॾिसंदो हो त हीअ ख़तो किताबत कंदो हो मुग़लनि ॾे। सही। त हिन जी आम रिवाजी जेकी असां वटि सीना बसीना रिवायतूं आहिनि त बख़्तियार केतिरो माना ज़ालिम हो। ठीकु आहे न साईं? त ख़तो किताबत कंदो हो। पोइ ख़तो किताबत जे हवाले सां पोइ बख़्तियार हिन मथां ॾमिरिजी पवंदो। पोइ बख़्तियार हिन जो उन उच वारे सादात जो वात बंदि करण जे लाइ हिन खे रिश्तो ॾिनो पंहिंजी भेण जो। सही। रिश्ते में हुनजो भेणियो थियो, उनखे 2 नींगर थिया। बिल्कुलु। जन नींगरनि जा नाला जेके आहिनि असांजे दस्तावेज़ में माना नामालूम था ॼाणायूं, जेके हींअर कंवरा शहीद आहिनि। जी हा। हाणे माबदल तबात ऐं मेटाफिज़िकल कंहिं बि असां ब्रेकिल ॾे मौजूदे ॾे कोन था वञूं पिया। ॻाल्हि इहा आहे त जॾहिं किफ़ायत अली शाह खे बख़्तियार संग बि ॾिनो, उन मां बचड़ा बि थिया, उन जे बावजूदि बि हू तहरीर लिखंदो रहियो त बख़्तियार उनखे पंहिंजी रिवायतूं जेके ॿुधाइनि थियूं पंहिंजी भेण खां उनखे ज़हर ॾियारी, यानी हीअ हिकिड़ो पोशीदा क़तल थियो। सही। त मुंहिंजे ख़िलाफ़ु जेको आवाज़ हो बंदि थी वञे। पोशीदा क़तल जॾहिं थियो त हुन जेके मासूम बचड़ा हुआ, जंहिंजी हिकिड़े जी उमिरि 7 साल, ॿिए जी 11 साल ॿुधाए थी वञे पई, यानी बलूगत जी एज में न हुआ, टीनेज में न हुआ। उन्हनि बचड़नि जेको आहे जेके अहलियाने खानपुर हुआ, उन्हनि में माना हिकिड़ी ॻाल्हि हिकिड़ी आम करे छॾी त असांजे जेके बाबा जो आहे उहो तबई मौत कोन्हे को, उहो हिकिड़ो माना मर्डर आहे, हिकिड़ो प्लेंड आहे, मनसूबे तहत माना जेको हिकिड़ो क़तल आहे। अच्छा, पोइ मजबूरन हिन बादशाह खे इन्हनि शहज़ादनि खे क़तल कराइण, जेके रिश्ते में हुन जा भाणेजा बि लॻा। पोइ जॾहिं उन्हनि खे क़तल कराए वियो त हाणे असां वटि अक़ीदत में माना इहे ॻाल्हियूं जेके आहिनि मशहूरु आहिनि त उन जूं खटूं उॾामियूं या ॿियो कयो न। असां वटि इहा आहे त जेके मोरूसी असां वटि जेके ज़ातियूं हुयूं, उन मोरूसी ज़ातियुनि राति जे ऊंधाईअ में उहे बख़्तियार जेके हिननि शहज़ादनि खे क़तल कराए, जेके बेगौरो कफ़न मुदफ़न करायो, उतां राति जी तारीक़ में उन्हनि मोरूसी ज़ातियुनि उहे लाश खणी करे खानपुर जे ॿाहिरें पासे यानी उलहंदे पासे खां वञी मुदफ़न कया वञे। सम्झो? उन खां बाद में माना जेका इहा दरगाह ऐं तमामु सिका रिवायत आहे। सही। किला आहिनि। वरी जेकॾहिं असां अचूं था पिया असांजे विच शहर में जेके दरगाह लुत्फ़ शाह जी दरगाह आहे, हीअ लुत्फ़ शाह बि हीअ हाशमी बादशाह आहे ऐं हिन जो बि अचणु कसूरमा आहे। अच्छा, लुत्फ़ शाह बि हिते रमज़ान जे महीने में पंहिंजे वालिद साहिब सां आयो ऐं रमज़ान में आमतौर ते मुबलिग हिते घणो ईंदा हुआ। पोइ जॾहिं वालिद साहिब सां आयो त हुनखे हिन शहर जी मोहबत तमामु घणी वणी वई। हीअ गोशा नशीन में तमामु घणी इबादत कंदो हो। वॾड़ा जीअं ॿुधाईंदा आहिनि, जीअं मकालनि में वेठे लिखियलु आहे त हिन जी जुती ग़ैर मामूली आवाज़ कढंदी हुई। पोइ जेको हुन ते तनक़ीद कंदो हो पोइ उहो वरी सज़ा भोगींदो हो। जेसीं ताईं वञी उन खां वञी अफ़ू न करे, माफ़ी न वठे, तेसीं ताईं माना हुनखे सज़ा हूंदी। पोइ इन जो पहिरियों
जेको मुतवली जेको असांजे मकालनि में आख़ुन जानमल खटी साहब लिखियो आहे कंहिं सेठार कम्यूनिटी जो माण्हू आहे ग़ालिबन मूं हिन में तज़किरो कयो आहे हिन किताब में जी पोइ उन खां बाद में वरी जेको आहे सैयद कम्यूनिटी जा माण्हू हुआ जंहिंजो नालो शायदि अमीन शाह हो या हैदर शाह हो, ॿ भाइर हुआ, उहे संभालींदा हुआ हिन खे। वरी अमीन शाह ऐं हैदर शाह खां बाद में हींअर मुंहिंजे ख़्याल में उन जे असर रसूख़ जेके मुतवली हुजण जी जेके दावा करनि था उहे कुरैशी क़बीले जा माण्हू आहिनि। जी